जमायत इस्लामी सिंध जे अमीर मोहम्मद हुसैन मेहनती आईनी तरमीम वारे मामले के जमहूरियत पार्लियामेंट ऐं अदालती निज़ाम ते शब खून राताहो करार ॾींदे चयो आहे त इहो अमल जमहूरी रिवायत जे ख़िलाफ़ आहे। असां सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ बिल मंज़ूर करण जी मज़म्मत कयूं था। सखर प्रेस क्लब में ज़िले अमीर मौलाना हिज़बुल्लाह जखरो सां गॾु मीट दी प्रेस खे ख़िताब कंदे हुन चयो त सिंध बदअमनी जी बाहि में सड़ी रही आहे। सालनि खां सिंध जी हुक्मरानी कंदड़ जमायत आवाम जी जान ऐं माल जे तहफ़ुज़ में मुकमल नाकाम वई आहे। अहिड़े ज़ुल्म ख़िलाफ़ 21 सेप्टेम्बर ते कंदकोट में जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईमुर रहमान जी अॻवानी में एहतजाजी धरणो हयो वेंदो, जंहिंमें अवाम खे भरपूर शिरकत जी दावत ॾिजे थी। हुन चयो त सिंध में धाड़ेल राॼ पीपल्स पार्टी जी छटी हेठि क़ाइमु आहे। हिन गुज़िरियल 18 सालनि खां हुकूमत कंदे अवाम जा मसइला हल करण बदिरां हिननि में इज़ाफ़ो करे करप्शन, नाअहलियत, गफ़लत ऐं लाक़ानूनियत में रिकॉर्ड टोड़े छॾिया आहिनि। खेसि हुक्मरानी करण जो को बि रिवाज़ नाहे। हुन चयो त हुकूमती MNA ऐं MPA जी सरपरस्तीअ में कचे ऐं पके जा धाड़ेल अवाम खे लुटे रहिया आहिनि। अवाम जमायत इस्लामी जो साथ ॾेई अहिड़नि हुक्मराननि खे भॼाए कढंदासीं। हुन चयो त अवाम खे रिलीफ ॾियारण लाइ धरणो हयो वियो। हुकूमत मुआहदे ते अमल न कयो वियो त वरी रोडनि ते ईंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची